परॾेही वज़ीर बिलावल भुट्ट ज़रदारी गिम्स में फिफड़नि जी पेवंदकारी वारे यूनिट जो इफ़्तिताह करे छॾियो। बिलावल भुट्ट ज़रदारी चयो आहे त हाणे पाकिस्तान खे फिफड़नि ऐं गुर्दनि जे इलाज लाइ ऐं पेवंदकारी लाइ परॾेह न वञणो पवंदो। सिंध में संदन इलाज थींदो। गंबर जी हीअ आलमी मयार मूजिबि आहे। आवाम जी ख़िदमत वारो सिलसिलो जारी रखियो वेंदो। तो 3-4 जजेस इमरान खान के साथ खड़े और वो बाकी अक्सरियत जो आइन के साथ और कानून के साथ खड़ी, अक़लियती फैसले को अक्सरियती फैसले पे मुसल्लत कर दिया। जो फैसला सुप्रीम कोर्ट के जजेस की अक्सरियत नहीं मान रही, हमें कह रहे हैं कि वो फैसला मानो। जो आपके ब्रदर जजेस जो फैसला नहीं मान रहे बल्कि उस पे सवाल उठा रहे हैं, वो ये कह रहे हैं कि अक्सरियत का ये फैसला नहीं है, अक़लियत का फैसला है। जो फैसला आपके ब्रदर जज नहीं मान रहे, वो कौम को कहा जा रहा है वो फैसला मानो। और जो आइन का इतलाक पंजाब पे होता है, उसी आइन का इतलाक खैबर पख्तूनख्वा के इलेक्शंस में क्यों नहीं होता? क्या समझे कौम कि सारा झगड़ा ही पंजाब का है? एक शख्स को कौम पे फिर मुसल्लत करने की पूरी कोशिश हो रही है। हो गया जो होना था, जो जुल्म होना था मुल्क के साथ, कौम के साथ, मईशत के साथ, वो हो गया। 2018 नहीं। इमरान ऐं संदसि सहूलतकारनि नए चीफ जस्टिस जे अचण ताईं कमनि जी टाइम लाइन जोड़े छॾी आहे। अदालतुनि आमिरियत बदिरां सदाईं जमूरियत जो रस्तो रोकियो आहे। रावलपिंडी में वकीलनि खे ख़िताब कंदे नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त 4 फ़ौजी आमिरनि मुल्क ते 10 साल हुकूमत कई, पर कंहिं बि अदालत कंहिं डिक्टेटर आॾो बीहण जी कोशिश न कई। फ़ौजी आमिर बदिरां चूंडियल वज़ीर आज़म खे तिस्लीम माफ़िया सॾे वियो। 3-4 जज इमरान ऐं ॿिया आवाम सां गॾु आहिनि। इमरान खान ॾोह नायक त तलाशी छो न ॾेई रहियो आहे। इलेक्शन वारो केस बि PTA, PDM ऐं PTI जो ई हुयो, पर PTI खे ॿुधी फ़ैसिलो ॾिनो वियो। ये अहम मामले पे सुप्रीम कोर्ट के इस फैसले पे जरूर इतना कमेंट जरूर करेंगे कि इसको जो अहमियत देनी चाहिए थी वो अहमियत नहीं दी गई। जल्दबाजी में, उजलत में एक फैसला किया गया और अब कहें कि इसको इम्प्लीमेंट करो। उसके इम्प्लीमेंट करने में भी मसाइल बताए गए हैं। अब वो फेडरल गवर्नमेंट उधर है, नेशनल असेंबली ने, फेडरल कैबिनेट ने इस पर डिस्कशंस की हैं कि आइन में हर इदारे के अपना एक पावर या उसकी जो मैंडेट या उसकी जो ऑब्लिगेशंस हैं वो लिखी गई हैं और इलेक्शन कराने का काम इलेक्शन कमीशन का है। इलेक्शन कमीशन पे छोड़ दिया जाए तो इन सुप्रीम कोर्ट जो फाउंडेशन रखियो ही शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे उन इमारत के ठाहियो, उन इमारत में रहण वारा उन सां इंसाफ़ न करे सघिया आहिनि। इन करे असां वरी बि सुप्रीम कोर्ट खे चऊं था, पंहिंजी तरफ़ां, पंहिंजी पार्टी जी तरफ़ां असां उमीद था कयूं त सुप्रीम कोर्ट जेके हिन मुल्क जे करोड़े माण्हुनि जी दिलि में वसंदड़ शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो उनजे क़त्ल सां इंसाफ़ करे। चूंडूं कराइण इलेक्शन कमीशन जो कमु आहे। सुप्रीम कोर्ट चूंडुनि वारे केस में जल्दबाज़ी कई। जॾहिं जज ई फ़ैसिले ते मुतफ़िक़ न आहिनि त पोइ अवाम कीअं फ़ैसिलो क़बूल कंदो? खैरपुर में मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त आइन में हर इदारे जो मैंडेट लिखियलु आहे। सुप्रीम कोर्ट जो बुनियाद रखंदड़ शहीद भुट्टो खे बि अञा इंसाफ़ नाहे मिलियो। ॿोॾि सबबि मुतासिरनि जी हर मुमकिन वहार कई वेंदी। कचे में ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी आहे। ॾोहारियुनि खे मिलंदड़ हथियार रोकण जी कोशिश करे रहिया आहियूं। नवाज शरीफ समेत वो तमाम वुज़रा जिन्होंने उस कैबिनेट मीटिंग में हिस्सा लिया, जिसका एलामिया ये आया है कि वो सुप्रीम कोर्ट के फैसले को मुस्तरद करते हैं। अगर अगले 12 घंटों तक यानी आज की रात तक उन्होंने अपने इस एलामिये से खुद को डिस्टेंस नहीं करते, जिन वुज़रा ने ये इस एलामिये में हिस्सा लिया, अगर आज रात तक वो अपने आप को इस एलामिये से अलग नहीं करते तो इन तमाम वुज़रा के खिलाफ हम आर्टिकल 63A के तहत रेफरेंस भिजवा रहे हैं इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान को। PTI पारां सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो रद्द करण ते वफ़ाक़ी काबीना जे मेंबर्स ख़िलाफ़ रेफरेंस दाख़िल कराइण जो ऐलान। फवाद चौधरी चयो आहे त वफ़ाक़ी काबीना सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खे रद्द करे आइन सां बग़ावत कई आहे। शहबाज शरीफ़ समेत समूरनि काबीना मेंबर्स अॼु राति ताईं पथरनामो वापसि न वरितो त आर्टिकल 63A तहत नाअहली लाइ इलेक्शन कमीशन में रेफरेंस मोकिलियो वेंदो। नून लीग जी पार्टी रजिस्ट्रेशन रद्द करण लाइ दरख़्वास्त दाख़िल कराई वेंदी। हिक माण्हूअ जी होॾ क़बूल नाहे। चूंडूं मुक़रर वक़्त ते थींदियूं। तकरारी चूंडूं मुल्क खे अनारकी ॾांहुं धिकींदियूं। दर वज़ीर राणा सोनाला चयो आहे त मुल्क में तकरारी रस्ते ज़रिए चूंडूं करण जी साज़िश थी रही आहे।
असां इलेक्शन खां घबराइण वारा न आहियूं, सदाईं अवामी ताक़त सां इक़्तिदार माणियो आहे। क़ौमी असेंबली में पंजाब में चूंडुनि जे हवाले सां आयल सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते बहस। वफ़ाक़ी वज़ीर खुर्रम दस्तगीर चयो आहे त मुल्क में नज़रियाए ज़रूरत जी न पर नज़रियाए जमहूरियत जी ज़रूरत आहे। इलेक्शन कमीशन आइनी इदारो आहे, एग्ज़ीक्यूटिव अथॉरिटी न आहे। अदलिया आज़ाद थी वई आहे पर अदल अञा ताईं क़ैद आहे। ॿिनि सूबनि में आदमशुमारी खां सवाइ चूंडूं कीअं कराए सघजनि थियूं? 3-4 या 4-3 वारे फ़ैसिले जो हल फुल कोर्ट आहे। फुल कोर्ट जोड़े आइनी बहरान खे हल कयो वञे। गैर कानूनी फंडिंग केस में इमरान खान जी ज़मानत ख़िलाफ़ दाख़िल FIA जी दरख़्वास्त खे रद्द करण वारो तफ़सीली फ़ैसिलो जारी। इस्लामाबाद हाई कोर्ट केस में FIA पारां पेश कयल शाहिदनि ते बि सवाल उथारे छॾिया। फ़ैसिले में चयो वियो आहे त स्टेट बैंक PTI पारां वसूल कयल रक़म खे गैर कानूनी करार नाहे ॾिनो। सुप्रीम कोर्ट अरशद शरीफ क़त्ल केस जी जांच लाइ अदालती कमीशन जोड़ण जो इशारो ॾेई छॾियो। सुप्रीम कोर्ट अरशद शरीफ पाण मुरादे नोटिस केस जी गॾियल गुज़िरियल ॿुधणी जो लिखत में फ़ैसिलो जारी करे छॾियो। अदालत ॼाणायो त जेकॾहिं जांच बाबति मुतमइन न कयो वियो त जुडिशियल कमीशन जोड़ी वेंदी। सुप्रीम कोर्ट बुनियादी हक़नि बाबति मामलनि जे निगरानी ऐं जांच कराए सघे थी। अदालत ख़ुसूसी JIT खे परॾेही में जांच लाइ 3 हफ़्तनि जो वधीक वक़्तु ॾेई छॾियो। सिंध में पेंशन फंड्स जो हिकु ॿियो वॾो स्कैंडल साम्हूं अची वियो। नाणे खाते मुख़्तलिफ़ ज़िलनि जे अमलदारनि खे मुअतल करे छॾियो। पेंशन फंड्स में घोबिन वारे मामले ते नाणे खाते कंबर, बदीन, सांगड़, हैदराबाद, चंदू अलहयार, नौशर फिरोज़ जे अमलदारनि खे मुअतल कयो। खुराक खाते पारां कराची जे दंग ते चौकियूं क़ाइम, कणक सां भरियल गाॾियूं ज़ब्त। फ्लोर मिल एसोसिएशन अॻवाननि जो चवणु आहे त खुराक खाते जा ऑफिसर कणक कराची अचण नथा ॾियनि। अटे जो शदीद बहरान पैदा थींदो। फ्लोर मिल्स मालिकनि सां नाइंसाफ़ी थी रही आहे। किरोड़ें रुपयनि जी कणक रोके ज़ुल्म कयो पियो वञे। काठोड़, गुलशनी हदीद, जामशोरो में पुलिस बिहारे फ्लोर मिल्स जूं गाॾियूं बंदि कयूं वयूं। कणक न पहुती त कराची में अटे जो बहरान पैदा थी वेंदो। अदालती नोटिस बाद जैकाबाद पुलिस जी फुर्ती। जिरगो करे 2 पुलिस एहलकारनि ते 50 लख रुपया ॾंड लॻाईंदड़नि मथां केस दाख़िल। केस में साबिर जखराणी, मीर मंसूर पंवर जे पुट चंगेज़ पंवर, मोहम्मद यूसुफ, गादी जखराणी, परवेज़ चालाणी ऐं ॿियनि ते दाख़िल कयो वियो। केस में गैर कानूनी जिरगे जो कलम शामिल कयो वियो। जैकाबाद जे सेशन जज जिरगे जो नोटिस वठंदे सुभाणे SSP खे पेश थी रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾिनो हो। हिनजी कंहिं क्लार्क सां थोरी मुंहुं मारी थी पैसनि जे लेन देन ते त चई त बाबा असांखे हफ़्तो पहुचाईंदो कर, हीअं कर। हिन चयो त यार मां नथो ॾेई सघां, महांगाई जो दौरु आहे, त हिनखे हिननि ट्रांसफर करे छॾियो सिधो गडार थाणे ते। किराए जो घर अथसि, 2 ॿार, हिकिड़ी धीअ अथसि 2 महीननि जी ऐं 2 सालनि जो पुटु अथसि। ऐं अमड़ असांजी हुन सां गॾु पई रहे, जेकी अस्थमा जी, शुगर जी, ब्लड प्रेशर जी पेशेंट आहे। साईं हुते SSP ऑफिस मलीर 2 में इन्वेस्टिगेशन में अरसलान ऐं अदनान क़ुरान ते हथु रखण लाइ तयार आहियां। मां हुन लाइ वियुमि, मां चयो यार मां हथ तो ॿुधायां मुंहिंजे नंढे भागे बख़्श यार एॾो तंग छो कयो अथई। त हुन मूंखे चयो बाबा CPay कराई न छॾींदा, हेतिरा पैसा जो 70-80 हज़ार या लख रुपयो खनि ॾियो त ट्रांसफर कराईंदा, न त न थींदो, वञी पाण चाहे कराइण त वञी पाण कयो। पोइ हिन करे मजबूर थी हुन लाइ 2 रस्ता हुया। या त साईं नौकरी छॾे त पगार बंदि थींदी, पोइ बि बचा बुख मरंदा, पाण ई परेशान। इन खां सुठो हुन पंहिंजो पाण खे ख़तमु करे छॾियो, पंहिंजो पाण खे मारे छॾियईं। यार मां न हूंदुमि, पोइ मन को पुठियां को IG साहब को सदे बाप करे हुनखे पेंशन वग़ैरह को ॿारनि जो गुज़र सां वरिते। हुनजी नंढी धीअ जेको 2 महीननि जी वजह थी हुन ते राम कयो IG साहब, राम कयो। असांखे क्लारकनि खां बचायो। मां कसम खणी थो चवां, क्लारक असांजा दुश्मन आहिनि, मुंशी असांजा दुश्मन आहिनि, कासा ई लॻा वेठा आहिनि। कराची सचल ॻोठ भरिसां गाज़ी ॻोठ में पुलिस एहलकार नेमतुल्ला शेख जे केस में नवां इंकशाफ। आपघात कंदड़ एहलकार जे वारसनि जो चवणु आहे त नेमतुल्ला खे SSP मलीर जी ऑफिस जे क्लर्कनि रिश्वत न ॾियण तां तंग कयो। बार बार बदिली थियण सबबि हुन आपघात कयो आहे। ऐं वॾे वज़ीर मुराद अली शाह हफ़्त ज़बान शाइर हज़रत सचल सरमस जो 200 उर्स जो इफ़्ताह करे छॾियो। वॾे वज़ीर मज़ार ते चादर चाढ़े उर्स तक़रीब जो इफ़्ताह कयो। हज़रत सचल सरमस जो उर्स 3 ॾींहं जारी रहंदो। सिंध समेत मुल्क जे कुंड कुर्श मां पांधीड़ा पहुतल।